जायो मदीने जवाली मदीने जमुर सला सदे पैज हाले के हसरत बुझायो ओ सुबह शाम दिलड़ी मदीनू पैसारे उस चुम्मा चाहट सोनी दिसा सा गुंबद वो चुम्मा चाहट सोनी दिसा सा गुंबद बेहाल बानो तोड़े थोन्यारे ओ तोड़े थोन्यारे वो सुबह शाम दिलड़ी मदीनू पैसारे सुबह शाम दिलड़ी मदीनू पैसारे अज रात इकबाल मेहमान ईदा वाज रात इकबाल वड़ा कुर्ब करे मुझे कखड़न ते ओ चंड खां सुनो मुझो यारी तो कुर्बान वञा उन रस्तन तां जे रस्तन सां पगदारी तो अज रात इकबाल मेहमान ईदा वाज रात इकबाल मेहमान ईदा आसन उम्मीद आसन उम्मीद मैं कर प्यो सिंगारे ओ कर प्यो सिंगारे वो सुबह शाम दिलड़ी मदीनू पैसारे मदीनू पैसारे ओ दीवाई नवारे वो सुबह शाम दिलड़ी मदीनू पैसारे। सुबहानल्लाह सुबहानल्लाह सुबहानल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सईं राह जे सफ़र में मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। दोस्तों सईं राह जो सफ़र ऐं अॼु 20हों प्रोग्राम आहे। अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत। इन हवाले सां अवां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मोहतरम सना ख़ान जावेद इक़बाल ताहिरी खां ख़ूबसूरत नातूं बि ॿुधंदासीं। दोस्तों सभु रिश्तनि खां वधीक मुहबत ऐं शफ़क़त प्यार ऐं पाबोह जो रिश्तो पीउ ऐं माउ जो आहे। अबे अम्मा जी दिलि में क़ुदरती तरह औलाद लाइ बेहद मुहबत रखाई वई आहे। अम्मा जी जल 9-10 महीना बचिड़े खे पेट में समाए थी ॾुख सूर सहे थी। वियम जो वेलो केॾो न अहजो ऐं औखो हूंदो आहे। उनखां पोइ औलाद खे पालणु, उन्हनि खां गंदगी खे साफ़ करणु, रातिनि जी निंड, ॾींहं जो आराम बचिड़े लाइ क़ुर्बान करणु, इहे केॾा वॾा जतन आहिनि जेकी अमड़ पंहिंजे बचिड़े सां पूरिया करे थी। पीउ पंहिंजो आराम बचिड़नि लाइ क़ुर्बान करे थो, पंहिंजे खून पसीने जी कमाई सां बचिड़नि खे पाले निपाए जवान करे थो। दोस्तों अल्लाह रब आहे, बाने जो ख़लकणहार ऐं पालणहार आहे। उनखां पोइ पीउ पंहिंजे बचिड़े जी ख़िदमत ऐं सेवा कंदड़ आहे। रब हिकु आहे त अब बि हिकु आहे। भाइर, चाचा, मामा, पोटा घणा थी पवंदा, उन्हनि जा रिश्ता घणा थी सघनि था, पर अब, बाबो,
सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो आहे। इन लाइ क़ुर पाक में अल्लाह ताला इरशाद फ़रमायो त वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। ऐं तुंहिंजे रब हुकुम कयो त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी पूॼा न कयो, कंहिं ॿिए जी इबादत न कयो, ऐं पंहिंजे पीउ माउ सां एहसान कंदा रहो। कलाम इलाही फ़रमाए थो त पहिरियों अल्लाह जी पूॼा ऐं बंदगी कयो, उनखां पोइ ॿिए नंबर ते पंहिंजे पीउ माउ सां एहसान ऐं भलाई कयो। पर कहिड़ी तरह? अल्लाह तबारक व तआला फ़रमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। जे उन्हनि मां हिकु या ॿई तुंहिंजे साम्हूं पोढ़ाए पखे रसनि त ॿिन्ही खे उफ़ बि न चओ, न खेनि छिड़ ॿॾे ऐं उन्हनि सां नरम ऐं मिठो ॻाल्हाए। रवायतुनि में अचे थो त जीअं नंढपिण में पीउ माउ तुंहिंजी गिलाज़त खे धोअण खां नफ़रत न कई, अगरि उहे कुराड़प जी उन हद खे पहुचनि त तूं बि उन्हनि जी गिलाज़त धोअण में उन्हनि खां नफ़रत न कर, उफ़ न चओ। उफ़ न चओ जी माना त उन्हनि सां पंहिंजे ॾुख दर्द जी ॻाल्हि न कर। क़ौलन करीमा। इन जे बाबति हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु फ़रमायो त उन्हनि खे नालो वठी सॾु न कर। अॼुकल्ह ज़माने जे अंदरि आम थी वियो आहे ऐं कॾहिं कॾहिं कननि सां ॿुधणो बि पवंदो आहे त औलाद पंहिंजे पीउ खे या माउ खे सॾण वक़्तु कुराड़ी या कुराड़ो सॾनि था। इहो त उन जी ज़िंदगी जो मरहलो आहे, ज़िंदगी जी उमिरि जो हिसो आहे, पर उन्हीअ खे बाबा चवणु या अम्मा चवणु खपे, कुराड़ी कुराड़ो न चवणु खपे। बाबे जो वॾो शान आहे त अमड़ जी बि वॾी अज़मत आहे। दोस्तों, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फ़रमायो त हिकु शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। उन सां गॾु हिकु कुराड़ो शख़्स बि हुयो। पाण करीमन उन नौजवान खां पुछियो त ही तोसां गॾु केरु आहे? अर्ज़ु कयईं मुंहिंजो पीउ आहे। पाण फ़रमायो उन जे अॻियां न हल, उन जे अॻियां न वेह, जीअं उन खे पुठी न थिए। उन जो नालो वठी सॾु न कर, उन खे घार न ॾे। दोस्तों, अल्लाह ताला फ़रमायो वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। ऐं उन्हनि पीउ माउ अॻां न्याज़मंदीअ सां आजिज़ीअ सां कंधु निमाए ऐं चओ त ए रब, उन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं मूंखे नंढड़े हूंदे पालियाऊं थे। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन ववदअतहु कुरहा वहमलुहु वफ़िसालुहु सलासून शहरा। अल्लाह ताला फ़रमायो ऐं असां इंसान खे पीउ माउ ते एहसान करण जो ताक़ीद कयोसीं ऐं संदसि माउ खेसि तकलीफ़ सां खणे थी ऐं खेसि तकलीफ़ सां ॼणे थी ऐं संदसि पेट में खणणु ऐं खीर छॾाइणु 30 महीना आहे। दोस्तों, ही इंसाननि खे अल्लाह पाक जी नसीहत आहे त पंहिंजे पीउ माउ सां एहसान कंदा रहनि, ख़ुसूसन अमड़ जीजल जेका पीउ खां बि वधीक औलाद सां महिनत करे थी। पेट में खीर पियारण जी मुद्दत ऐं जेका 30 महीना आहे, माउ केॾी तकलीफ़ बर्दाश्त करे थी। औलाद लाइ अबो ऐं अम्मा जन्नत बि आहिनि त जहन्नम बि आहिनि। जेको वालिदैन जी ख़िदमत फ़र्माबरदारी करे थो त उन लाइ जन्नत आहे। जेको उन्हनि जी बेफ़रमानी बेअदबी करे थो त उन लाइ जहन्नम आहे।
एक शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो त या रसूलल्लाह औलाद ते पीउ माउ जा हक़ कहिड़ा आहिनि? पाण फरमायो हुमा जन्नतुक व नारुक। इब्न माजा जी रवायत कल हदीस आहे। हुज़ूर फरमायो त पीउ माउ तुंहिंजे लाइ जन्नत बि आहिनि ऐं जहन्नम बि आहिनि। दोस्तो, हिकु शख़्स करीम रहीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त आउं जिहाद ते वञणु चाहियां थो। पाण फरमायो तुंहिंजा पीउ माउ जहिड़ा आहिनि? अर्ज़ु कयईं हाओ। पाण फरमायो अलज़म हुमा फ़इन्नल जन्नत तहत अर्जुलिहिमा। पीउ माउ जी ख़िदमत खे लाज़िम करे वठि, छो त जन्नत उन्हनि जे पेरनि हेठां आहे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो। पाण फरमायो अल वालिदु औसतु अबवाबुल जन्न। पीउ जन्नत जे दरवाज़नि जो विचों दरवाज़ो आहे। अल्लाह जो रज़ामंदो पीउ जे रज़ामंदे में आहे ऐं अल्लाह जो ॾमर पीउ जी नाराज़गी में आहे। रिदल्लाहु फ़ी रिदल वालिद व सख़तुल्लाह फ़ी सख़तिल वालिद। तिरमिज़ी जी रवायत कल हदीस आहे त अल्लाह जो रज़ामंदो पीउ जे रज़ामंदे में आहे ऐं अल्लाह जो ॾमर पीउ जी नाराज़गी में आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त 4 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो हक़ आहे त अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में दाख़िल न करे, न जन्नत जूं उन्हनि खे नेमतूं चखाए। उन्हनि में सभ खां पहिरीं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त शराबी माण्हू जेको शराब पीए थो, जेको हराम कयो वियो आहे। हुज़ूर फरमायो हिकु शराबी, ॿियो व्याज खाइण वारो, टियों बिना हक़ जे यतीमनि जो माल खाइण वारो, चोथों पीउ माउ जो बेफ़रमान। रहमत वारे हबीब फरमायो त मां दुआ थो घुरां त अल्लाह ताला इन्हनि खे जन्नत में न दाख़िल करे, न जन्नत जूं नेमतूं चखाए। दोस्तो, अल्लाह ताला शल पंहिंजो रहम करम फरमाए। प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। 20हों प्रोग्राम अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत जे हवाले सां। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया जावेद इक़बाल ताहिरी अॼु जो सना ख़्वां आहे। अचो त सना ॿुधूं।
महशर में उन्हें देखने आए हुए लो मदीने की तजल्ली से लगाए हुए दिल को मत अनवार बनाए हुए नाम आने से अबू बकर उमर का लब पर नाम आने से अबू बकर उमर का लब पर क्यों बिगड़ता है वो तो रोज़े में सुलाए हुए क्यों बिगड़ता है वो तो रोज़े में सुलाए सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद अनवार बनाए हुए लो मदीने की तजल्ली से लगाए हुए सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लो मदीने की गली से लगाए हुए हैं। सुभान अल्लाह। दोस्तों, प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। सही राह जो 20हों प्रोग्राम। अॼु जो मौज़ू आहे अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत। सना खां जावेद इक़बाल ताहिरी खां ख़ूबसूरत नातूं बि ॿुधूं पिया पाण। दोस्तों, पीउ माउ जो हर हुकुम मञणु लाज़िम आहे, पर अहिड़ो हुकुम जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ हुजे या दीन ऐं सुन्नत ऐं शरीअ जे ख़िलाफ़ हुजे त उहो हुकुम न मञियो। उन बेफ़रमानी में को बि गुनाह न आहे। छो त मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त ला ताअत लिल मख़लूक़ फ़ी मअसियतिल ख़ालिक़। मख़लूक़ जी अहिड़ी फ़रमानबरदारी न कयो जंहिंसां ख़ालिक़ जी बेफ़रमानी थिए। अल्लाह ताला फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफ़िसालुहु फ़ी आमैन अनिश्कुर ली वलिवालिदैक इलैयल मसीर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो, ऐं असां इंसान खे संदसि पीउ माउ जी ख़िदमत लाइ वसीयत कईसीं। उन जी माउ उन खे सख़्तीअ मथां सख़्तीअ ते खणे थी ऐं थञ खां जुदा करणु उन जो 2 सालनि में आहे। ऐं असां इंसान खे हीअ बि वसीयत कईसीं त मूं रब जो बि शुकुरु कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो बि शुकुरु कर, आख़िर मूं ॾांहुं ई मोटणु आहे। ॾिसो, अल्लाह ताला पंहिंजे शुकुर सां गॾु पीउ माउ जे शुकुरु करण जो हुकुम फ़रमायो आहे। सूरह लुक़मान में अल्लाह ताला फरमायो वइन जाहदक अला अन तुशरिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिअहुमा वसाहिबहुमा फ़िद दुनिया मअरूफ़ा। ऐं जेकॾहिं पीउ माउ तो ते सख़्ती कनि इन ॻाल्हि जी त मूंसां शिरक करी जंहिंजो तोखे इल्मु न आहे, त पोइ उन गुनाह शिरक बेफ़रमानी जी ॻाल्हि में उन्हनि जी फ़र्मा बरदारी न कर, पर पोइ बि दुनियावी मुआमलनि में उन्हनि सां चङाईअ सां सलूक कर। दोस्तों, जेकॾहिं कंहिंजो पीउ माउ काफ़र मुशरिक बेदीन गुमराह हुजे त बि औलाद खे उन सां चङाई करणु घुरिजे। हज़रत बीबी अस्मा बिनत अबू बकर रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़माने में मुंहिंजी माउ मूं वटि आई जेका मुशरिकियाणी हुई, पर मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह, मुंहिंजी माउ इस्लाम खां मुंहुं फेराईंदड़ आहे, उहा मूं वटि आई आहे, ऐं छा कयां? पाण फरमायाऊं, पंहिंजी माउ सां सिल रहमी कर,
यानी उन जी ख़िदमत चाकरी कर। बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। दोस्तों मुझे आका फरमायो त ला युरद्दुल क़दा इल्ला दुआ वला यज़ीदु फ़िल उम्रि इल्लल बिर्र। तिरमिज़ी जी रवायत कयल हदीस आहे त तक़दीर नथी मोटे मगर दुआ सां, उमिरि नथी वधे मगर नेकीअ सां। दुआ सां आयल तक़दीरूं बि मोटी वञनि थियूं। मुश्किलातूं, मुसीबतूं, ॾुख, दर्द दुआ सां टरी वञनि था ऐं नेकी करण सां उमिरि में बरकत पवे थी। नेकी करण मां मुराद पीउ माउ सां एहसान करणु आहे। दोस्तों हदीस पाक आहे मन सर्रहू अन युमद्द लहू फ़ी उम्रिही व यज़ाद फ़ी रिज़्क़िही फ़लियबर्र वालिदैहि वलियसिल रहमह। जेको माण्हू चाहे त उन जी उमिरि वॾी कई वञे ऐं उन जे रिज़्क़ खे वधायो वञे त उनखे घुरिजे त पंहिंजे पीउ माउ सां नेकी करे ऐं सिल रहमी करे, यानी पंहिंजे माइटनि खे ॻंढे। दोस्तों जन्नत में तूबा नाले हिकु मेवेदार वणु आहे जंहिंमें हर तरह जा मेवा हूंदा आहिनि। उहो जन्नत जो वणु उनखे मिलंदो जंहिं अबे अम्मा जी ख़िदमत कई। मुस्नद अबू यअला में रवायत कयल हदीस आहे मन बर्र वालिदैहि तूबा लहू ज़ादल्लाहु फ़ी उम्रिही। जंहिं माण्हू पीउ माउ सां चङाई कई, तूबा उन लाइ आहे, अल्लाह ताला उन जी उमिरि में बरकत विझे थो। हिकु आशिक़ सादिक़ फरमायो आहे त जे अमड़ हाल हयात आहे त हज ते तयारु न थी, तुंहिंजे लाइ हज अकबरी आहे तुंहिंजी माउ ऐं पीउ। फौट चवई त बि चाह मां तूं जीजल खे चओ जी, दिलि वठण वालिदैन जी आरामत राज़ वसी। ग़ुलाम नबी क़ुरान में आ हुकुम आयो हीअ त आहिनि माउ ऐं पीउ जीअरे बिहिश्त जहान में। दोस्तों ख़ुशि नसीब आहे उहो औलाद जंहिंखे पीउ माउ जी ख़िदमत जी सआदत नसीब थिए थी। उहा ख़िदमत वरी इबादत आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त या रसूल अल्लाह ताला वटि सभ खां वधीक पसंदीदा अमल कहिड़ो आहे? पाण फरमायूं अस्सलातु अला वक़्तिहा, हर निमाज़ उन वक़्त जे वक़्त ते अदा करणु अल्लाह ताला खे तमामु घणो पसंदि आहे। वरी अर्ज़ु कयमि त भला उन खां पोइ सभ खां भलो कमु जेको अल्लाह वटि प्यारो हुजे सो कहिड़ो आहे? पाण फरमायूं बिर्रुल वालिदैन, पीउ माउ सां नेकी करणु, यानी अल्लाह पाक खे प्यारा कम ॿ आहिनि। हिकु अल्लाह जी निमाज़ वक़्त ते पढ़णु, ॿियो पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत चाकरी करणु। दोस्तों अल्लाह पाक जी राह में काफ़रनि सां जिहाद करणु, इस्लाम जी सरहद ते सिर धड़ जी बाज़ी लॻाए बीहणु केॾो न वॾो अमल आहे, पर पीउ माउ जी ख़िदमत उन खां बि भली आहे। हिकु शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, जिहाद ते वञण जी इजाज़त घुरियईं। पाण फरमायूं छा तुंहिंजा पीउ माउ जहिड़ा आहिनि? अर्ज़ु कयईं हा। पाण फरमायूं पीउ माउ जी ख़िदमत वञी कर, उन्हनि जी ख़िदमत जी कोशिशि कर।
दोस्तों हज़रत अबू सईद रदी अल्लाह अन्हु फरमायो त हिकु शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, यमन मां हिजरत करे आयो। पाण फरमायो यमन में तुंहिंजो को रिश्तेदार आहे? अर्ज़ु कयईं त हा, मुंहिंजा आका मुंहिंजा पीउ माउ आहिनि। पाण फरमायो उन्हनि खां इजाज़त वठी आयो ही? अर्ज़ु कयईं न। त मुंहिंजे रहमत वारे हबीब दोस्तो छा फरमायो अव्हांखे ख़बर आहे? मुंहिंजे आका फरमायो त वापसि यमन ॾांहुं मोटी वञ, पीउ माउ खां इजाज़त घुर, जे मोकल ॾियनि त पोइ जिहाद कर, न त उन्हनि जी ख़िदमत वेही कर। अबू दाऊद शरीफ़ जी रिवायत कयल हदीस। दोस्तों प्रोग्राम आहे सईं राह जे सफ़र में 20हों प्रोग्राम पाण करे रहिया आहियूं। अॼु जो मौज़ू आहे अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत। सना खां जावेद इक़बाल ताहिरी खां ख़ूबसूरत नातूं बि ॿुधूं पिया। हिकु शख़्स रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो। अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह, आउं तव्हां सां हिजरत जी बैयत करणु आयो आहियां, पीउ माउ खे रुअंदो छॾे आयो आहियां। मुंहिंजे आका फरमायो इरजिअ इलैहिमा फ़अद्हिकहुमा कमा अबकैतहुमा, पंहिंजे पीउ ॾांहुं वापसि मोटी वञ, जीअं उन्हनि खे रुआरे आयो आहीं तीअं वञी उन्हनि खे खिला। मालूम थियो त पीउ माउ खे रंजाए जिहाद हिजरत जहिड़े भले कमनि ते वञणु दुरुस्त नाहे। अवल अबे अम्मा खे राज़ी करण जो हक़ आहे। उन्हनि खे पहिरियां राज़ी कयो, उन्हीअ खां बाद अव्हां को बि नेकीअ जो अमल कयो। दोस्तों जिहाद केॾो सुठो अमल आहे, नेकीअ वारो अमल आहे। ख़ुदा जी राह में लड़णु ऐं वरी लड़ी उते शहीद थिए पोइ त सुभान अल्लाह छा चइजे, केॾो एज़ाज़ आहे। हज़रत इब्न अब्बास खां पुछियो वियो त आराफ़ छा आहे, उन में केरु रहंदा? फरमाईं आराफ़ जन्नत ऐं दोज़ख जे विच में हिकु ऊची जाइ आहे, जिते जन्नत जूं नेमतूं बि आहिनि, दोज़ख जा अज़ाब बि आहिनि। जे माण्हू पीउ जी मोकल खां सवा, वालिदैन जी अबे अम्मा जी मोकल खां सवा उन्हनि खे नाराज़ करे जिहाद ते विया ऐं उते शहीद थी विया, यानी ख़ुदा कारण जिहाद बि कयाऊं त वरी शहादत जो जाम बि पीताऊं, उहे आराफ़ में रहंदा। शहादत उन्हनि खे जहन्नम में वञणु न ॾींदी ऐं पीउ माउ जी बेफ़रमानी उन्हनि खे जन्नत में वञणु न ॾींदी आहे। उहे विच में रहंदा जेसि ताईं अल्लाह हुननि जो फ़ैसिलो करे। त दोस्तों अव्हां ॿुधो त जन्नत ख़ुदा जो फ़ज़ुल आहे, जहन्नम ख़ुदा जो अज़ाब आहे, ॾमर आहे। त हाणे हिकु तरफ़ माण्हू जिहाद करे शहादत जो जाम पीए थो, पर इहो अमल हुन पीउ माउ जी मोकल खां सवाइ कयो त अल्लाह करीम उन्हीअ खे न जन्नत में मोकिलींदो न जहन्नम में मोकिलींदो। उहो ख़ुदा जो जॾहिं उन जे मथां फ़ज़ुल थिए, इन जो कारण छा हो? हुन शहादत जो जाम बि पीतो, जिहाद बि कयईं, पर हुन पंहिंजे अबे अम्मा खां मोकल न वरिती हुई, उन चङे कम नेक कम जी। दोस्तों हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हिकु माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। चयईं त मूंखे जिहाद जो ॾाढो शौक़ु आहे, पर ताक़त न अथमि जो जिहाद करे सघां। पाण फरमायूं तुंहिंजे पीउ मां को जीअरो आहे? जवाब में अर्ज़ु कयईं त अमड़ जीअरी आहे। पाण फरमायूं उन जी ख़िदमत करे अल्लाह खे राज़ी कर। जेकॾहिं तूं उन जी ख़िदमत कंदे त पोइ तूं अजुर ऐं सवाब ऐं इनाम में हाजी बि आहीं, उम्रो कंदड़ बि आहीं, जिहाद कंदड़ बि आहीं। सुभान अल्लाह।
दोस्तो, जेकॾहिं को माण्हू पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत करे थो ऐं उन्हनि जी दिलि राज़ी करे थो त अलाह करीम उन जी औलाद खे बि ख़िदमत गुज़ार ऐं संदसि फ़र्मा बरदार बनाईंदो। पर जेको पीउ माउ सां सुठो नथो हले त उन जो औलाद बि उन सां सुठो न हलंदो। हिकु शख़्स खे पुट मार कुट कंदे हिकु घिटीअ मां गुज़री रहियो हो, गलीअ मां गुज़री रहियो हो त पीउ दांह करे पुट खे चयो, अबा हिते मूंखे अञा बि वधीक मार। पुट चयो त बाबा छा लाइ? चई, हिन ई जाइ ते मूं बि पंहिंजे पीउ खे मारियो हो, उन जाइ ते अॼु मुंहिंजो पुट मूंखे मारे रहियो आहे। दोस्तो, तिबरानी जी रवायत कयल हदीस आहे त तव्हां पंहिंजनि पीअरनि सां नेकी कयो। मुंहिंजे आका फरमायो, बर्रू आबाअकुम तबर्रकुम अबनाअकुम वइफ़ू तइफ़ निसाउकुम। तव्हां पंहिंजनि पीअरनि सां नेकी कयो त तव्हांजा पुट तव्हां सां नेकी कनि। तव्हां ॿियनि जे औरतुनि खां पाक दामन रहो त तव्हां जूं ज़ालूं ॿियनि खां पाक दामन रहनि। यानी अव्हां कंहिं ॾांहुं बुरी निगाह न खणो, नज़र न खणो त अव्हां जे नंग ॾांहुं बि केरु अहिड़ी निहार न कंदो। हिकु हदीस में आहे त हर कंहिं गुनाह जी सज़ा में रब देरि कंदो आहे, क़यामत वारे ॾींहं ताईं या जेतिरो चाहे, पर पीउ माउ जे बेफ़रमान खे मरण खां अॻु दुनिया में सज़ा ॾिनी वेंदी आहे। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तो, अव्हां ॾिठो आहे त हमल ॼणणु, खीर पीआरणु, पालणु, ओजागा करण में वधीक तकलीफ़ माउ सहे थी। उन करे माउ जो हक़ पीउ खां वधीक मुक़ररु कयो वियो आहे ऐं माउ पीउ खां वधीक बचे सां प्यार रखे थी। पीउ जो नुत्फ़ो पुठीअ में हूंदो आहे, माउ जो नुत्फ़ो सीने में। सीनो दिलि खे पुठीअ खां वधीक वेझो आहे, इन करे औलाद सां पीउ खां वधीक माउ जी दिलि हूंदी आहे। बुख़ारी मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स आयो। अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि मां मुंहिंजी सुहिणी सुहबत ऐं ख़िदमत जो सभ खां वधीक हक़दार केरु आहे? दोस्तो, मुंहिंजे रहमत वारे आका महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुंहिंजी माउ। चई, पोइ केरु आहे? फरमायूं, तुंहिंजी माउ। चई, पोइ केरु? फरमायूं, तुंहिंजी माउ। चई, पोइ केरु? चोथों भेरो जॾहिं पुछई, मुंहिंजे आका फरमायो, तुंहिंजो पीउ बि तुंहिंजी मुहबत ऐं ख़िदमत सोबत जो ज़रूरु हक़दार आहे। मालूम थियो त पीउ खां 3 भेरा वधीक माउ जो हक़ आहे। दोस्तो, रिश्तेदारनि में मासीअ जो रिश्तो बि अजीब आहे। माउ जी भेण खे मासी चइबो आहे, या वरी असां वटि सिंध में पीउ जी ॿी ज़ाल खे मासी चवंदा आहिनि। आम तरह घर जी ख़िदमत गुज़ार या ॿारनि निपाइण वारी औरत, घर जी का नौकिरियाणी आहे, उन्हीअ औरत खे बि मासी चयो वेंदो आहे। असुल संग में मासी उहा आहे जेका माउ जी भेण हुजे। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हा फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु माण्हू आयो। चयईं त या रसूलल्लाह, मूं तमामु वॾो गुनाह कयो आहे, छा मुंहिंजी तौबह क़बूल थींदी? पाण फरमायूं, छा तुंहिंजी माउ जहिड़ी आहे? चयईं, न। पाण फरमायूं, भला तुंहिंजी का मासी आहे? चयईं, हा। पाण फरमायूं, वञी उन सां नेकी कर। दोस्तो, मालूम थियो त जेकॾहिं को वॾो गुनाह या का बुराई थी पवे त पंहिंजी माउ जी ख़िदमत कजे, उन खां दुआ वठिजे, गुनाह माफ़ थी वेंदो। पर जेकॾहिं माउ जहिड़ी न हुजे त मासीअ सां सिल रहमी नेकी कजे त बि अल्लाह पाक गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। असां वटि ॾिसो त हिकिड़ो जाहिलनि चवाणी, जाहिल चवनि था त चाचो न थिए पीउ तोड़े सॼो ॾींहुं चवेसि जीउ, मासी न थिए माउ तोड़े सॼो कढीजे साह। पर मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलक़ीन ऐं तइलीम निहारियो। दोस्तो,
आम तरह कंहिं बि माण्हूअ खे चाचा या काका चयो वेंदो आहे, पर हक़ीक़त में चाचो उहो आहे जेको पीउ जो भाउ हुजे। चाचे सां चङाई करणु, सुठो सलूक करणु ऐं सिल रहमी करणु बि तमामु सुठो अमल आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त चाचो पीउ जे मिसल आहे, उन करे चाचे जी बि इज़त एतिराम करणु खपे। ऐं साॻे वक़्तु रज़ाई माउ, उहा औरत जंहिंजो नंढपिण में खीरु पीतो हुजे, उहा रज़ाई माउ सॾिबी आहे, उन जी बि इज़त ऐं एतिराम हक़ीक़ी माउ वांगुरु करणु खपे। हिकु औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आई, पाण उन लाइ चादर विछायऊं, उनखे तोहफ़ा तहाइफ़ ॾिनऊं। पुछियो वियो त या रसूलल्लाह इहा औरत केरु हुई? पाण फरमायूं त इहा औरत मूं रसूलुल्लाह जी रज़ाई माउ हुई, यानी हज़रत अम्मा हलीमा सअदिया रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। दोस्तो, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं 20हों प्रोग्राम, जंहिंजो मौज़ू आहे अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत। सना ख़्वां जावेद इक़बाल ताहिरी पाण सां गॾु आहे सना ख़्वानी तौरु। अचो त सना ख़्वां जावेद इक़बाल खां सुहिणी सना ॿुधूं, उन खां पोइ मौज़ू ॾांहुं बि वरी अचूं था।
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। दोस्तों, प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 20हों प्रोग्राम अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत जे हवाले सां पेश करे रहिया आहियूं। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। जावेद इक़बाल ताहिरी खां सुहिणी सनाख़्वानी ॿुधूं पिया फ़क़ीर मोहम्मद इस्माइल चांडियो हुसैनी जे आवाज़ में जी संदसि लिखियल तख़लीक़ ख़ूबसूरत शाइरी मोहतरम जावेद इक़बाल जे आवाज़ में अवां ॿुधी। दोस्तों, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कबीरा गुनाह ही आहिनि, यानी अल्लाह सां शिरक करणु, पीउ माउ जी बेफ़रमानी करणु, कंहिंखे क़त्ल करणु, कूड़ो कसम खणणु। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त 3 माण्हू अहिड़ा आहिनि जन ॾांहुं अल्लाह पाक रहमत जी नज़र न कंदो क़यामत वारे ॾींहुं। उन्हनि में पीउ माउ जो बेफ़रमान, शराबी, कंहिंसां एहसान करे वरी थोरा थफींदड़, ऐं 3 माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। हिकु पीउ माउ जो बेफ़रमान, ॿियो दयूस यानी जंहिंखे पंहिंजे नंग ते गैरत न अचे, ऐं टियों उहा औरत जा मर्दनि सां मुशाबिहत करे थी, हार सिंगार लटे कपिड़े में मर्दनि वारी तबीयत या वज़ह अख़्तियार करे थी। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फ़रमायो त अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में दाख़िल न फ़रमाईंदो। रब करीम शल पंहिंजी पनाह में रखे। अल्लाह ताला गैरत अता फ़रमाए, गयूर बनाए, पीउ माउ जो फ़र्मा बरदार बनाए। दोस्तों, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फ़रमायो त 3 माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी आहे, यानी उहे जन्नत में वेंदा ई कोन, हराम अवां सम्झो था। साहब अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, उहे केरु आहिनि जन ते जहन्नम हराम आहे, जन्नत हराम आहे ऐं जहन्नम जा ॿारण थींदा? हुज़ूर अलैहिस्सलाम फ़रमायो त शराबी पहिरियों नंबर जंहिं ते जन्नत हराम आहे, ऐं ॿियो पीउ माउ जो बेफ़रमान, टियों दयूस जेको पंहिंजे घर में गंदाई ॾिसे, गंदगी ॾिसे त गैरत न करे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो 3 कम अहिड़ा आहिनि जिन जे हूंदे ॿियो को बि अमल नफ़ो न ॾींदो, यानी अल्लाह सां शिरक करे हिकिड़ो माण्हू ऐं वरी वते ख़ैर ख़ैरातूं कंदो, नेकीअ जा कम कंदो, त उहे नेकीअ जा कम उनखे नफ़ो न ॾींदा। ऐं ॿियो माण्हू आहे, मुंहिंजे हुज़ूर फ़रमायो त माउ पीउ जी बेफ़रमानी करणु। हिकिड़ो माण्हू हज बि करे, उमरा बि करे, निमाज़ूं पढ़े, तस्बीह ठक ठक पई पवे, ऐं सॼो ॾींहुं बार बार 5 ई वक़्त ख़ुदा जे दर मस्जिद जो दर बि खड़काए, वज़ू करे, निमाज़ूं बि पढ़े थो, कलाम इलाही बि पढ़ाए थो, पर जेकॾहिं उहो पीउ माउ जो बेफ़रमान आहे त मुंहिंजे आका फ़रमायो त इहो अमल उन खे नफ़ो न ॾींदो। ऐं जंग में जेको माण्हू आयो ऐं वरी उतां पुठी ॾेई भॼे थो, पोइ वञी भली केतिरा हज करे, उमरा करे, पर उन्हीअ जो बि उहो अमल अल्लाह जी दरबार में क़बूल न आहे ऐं उहो अमल नेकीअ जो उनखे को नफ़ो न ॾींदो। दोस्तों, असांखे कॾहिं का मुश्किल ईंदी आहे त चवंदा आहियूं त साईं दुआ घुरो, को पंहिंजे मुर्शिद कामिल खां दुआ घुराईंदो, कंहिं दीन जे आलिम, कंहिं हाफ़िज़, कंहिं नेकोकार खां। पर अॼु अव्हांखे अहिड़ो ॾसु थो ॾियां जेको मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ॾिनो आहे त 3 दुआऊं क़बूल पियल आहिनि ऐं उहे कॾहिं रद्द न थींदियूं आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त पीउ जी दुआ पुट लाइ, पीउ जी दुआ औलाद लाइ, जेका अबो दुआ घुरे अल्लाह करीम ज़रूरु क़बूल करे थो, ज़रूरु मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए थो। ऐं उन खां पोइ मज़लूम जी दुआ, जंहिंसां ज़ुल्म थिए, उन खां वञी दुआ घुरायो, उहो जेको अल्लाह जी दरबार में आह खणंदो,
आह करे दुआ घुरंदो, अल्लाह करीम उन जी दुआ कॾहिं रद्द न फ़रमाईंदो। ऐं उन खां पोइ को मुसाफ़िर ॾिसो त उन मुसाफ़िर खां बि दुआ घुराईंदा कयो, अल्लाह ताला कॾहिं मुसाफ़िर जी दुआ बि रद्द नथो करे। ऐं हिकु रवायत में आहे त पीउ माउ जी दुआ औलाद लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत लाइ। दोस्तो, अमड़ ऐं अबे खे गार पाण त न ॾिजे पर ॿियनि खां बि न ॾियारिजे, छो त इहो बि कबीरो गुनाह आहे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फ़रमायो त पंहिंजे पीउ माउ खे गार ॾियणु तमामु वॾो गुनाह आहे। साहबनि चयो त या रसूल अल्लाह, छा को माण्हू पंहिंजे पीउ माउ खे बि गार ॾेई सघे थो? पाण फ़रमायूं, हाओ, को माण्हू कंहिंजे पीउ खे गार ॾिए त पोइ उहो वरी हिन जे पीउ खे गार ॾिए। को माण्हू कंहिंजी माउ खे गार ॾिए त पोइ उहो वरी हिन जी माउ खे गार ॾिए। बुख़ारी ऐं मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। इन तरह सां कंहिं ॿिए जे पीउ माउ खे गार ॾियणु, लानत करणु, गिला ग़ीबत करणु जाइज़ न आहे। उन जी मोट में उहो बि ईअं चवंदो त उहो ॼण कि माण्हू पाण पंहिंजे पीउ माउ खे गार ॾेई रहियो आहे। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तो, हज़रत अवाम बिन हौशब रज़ी अल्लाह अन्हु फ़रमायो त मां हिकु शहर में आयुसि। उन शहर जे पासे में हिकु क़ब्रिस्तान हो। जॾहिं शाम थी त टिपहरी निमाज़ बैदि हिकु क़ब्र फाटी पई। उन मां हिकु माण्हू ज़ाहिर थियो जंहिंजो मथो गॾह वांगुरु हुयो ऐं बाक़ी जिस्म इंसान वांगुरु हुयो। उन माण्हू गॾहनि वांगुरु 3 भेरा हींगूं कयूं, वरी क़ब्र में दाख़िल थी वियो त क़ब्र वारा माण्हू जेके ॿाहिरि हुआ उन क़ब्र वारे नज़ारे खे ॾिसी रहिया हुआ। उन्हनि ॾिठो त उहा क़ब्र बराबरि थी वई। ॻोठ वारनि खां मूं उन माण्हूअ बाबति पुछियो। हीअ रवायत थो करे हज़रत अवाम बिन हौशब, चवे थो त मूं ॻोठ वारनि खां पुछियो, चयऊं त इहो माण्हू शराब पीअंदो हो, नशे ख़ोर हो। उन जी माउ उन खे मना कंदी हुई त माउ खे चवंदो हुयो त तूं गॾह वांगुरु हींगूं थी करीं। पोइ उहो माण्हू टिपहरी निमाज़ बैदि हाणे रोज़ानो टिपहरीअ खां पोइ विची निमाज़ नमाज़ असर खां पोइ इन जी क़ब्र फाटंदी आहे ऐं 3 भेरा गॾह वांगुरु हींगूं करे वरी क़ब्र में दाख़िल थी वेंदो आहे। इहो सभु माउ जी बेअदबी ऐं बेफ़रमानी जी सज़ा आहे। अल्लाह ताला शल पंहिंजो रहम फ़रमाए, करम फ़रमाए, अबे अमा जी बेफ़रमानी खां महफ़ूज़ फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। जी दोस्तो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी ख़ैर ख़्वाही लाइ फ़िरके वाराना तज़ाद खां निरालो प्रोग्राम सईं राह जे 20हें प्रोग्राम में असां ऐं अव्हां गॾु आहियूं। अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। जावेद इक़बाल ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में सना ख़्वानी ॿुधूं पिया। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो त मेराज वारी राति मूं हिकिड़ा अहिड़ा माण्हू ॾिठा जे जहन्नम जी बाहि में रस्सियुनि में लड़कियल हुआ। मूं पुछियो, उहे केरु आहिनि? चयो वियो, इहे माण्हू उहे आहिनि जे पीउ माउ खे गारियूं ॾींदा हुआ। अबे ऐं अमड़ जे चेहरनि जो दीदार करण बि दोस्तो इबादत आहे। बेहक़ी जी रवायत कयल हदीस अव्हांखे ॿुधायां, मा मिन वलदिन बारिन यंज़ुरु इला वालिदैहि नज़रतन रहमतन इल्ला कतबल्लाहु लहू बिकुल्लि नज़रतिन हज्जह।
मबरूरतिन क़ालू व इन नज़र कुल्ल यौमिन मिअतु मर्रह क़ाल नअम अल्लाहु अकबर व अतियब। पीउ माउ सां नेकी कंदड़ पुट जॾहिं उन्हनि ॾांहुं बाज सां निहारे थो त हर नज़र जे बदिले उन लाइ मबरूर हज जो सवाबु अल्लाह पाक लिखाए छॾे थो। असहाबनि अर्ज़ु कयो त जेकॾहिं 100 भेरा पीउ माउ ॾांहुं निहारे पाण फरमायूं हाओ अल्लाह वॾो आहे ऐं पाक आहे, 100 भेरा निहारे त 100 हजनि जो सवाबु ॾिए त उन जे ख़ज़ाने में कहिड़ी कमी ईंदी। दोस्तों हदीस पाक है अन नज़्रु इलल वालिद इबादतुन वन नज़्रु इलल काबा इबादतुन वन नज़्रु इलल मुसहफ़ इबादतुन वन नज़्रु इला अख़ीक हुब्बल लहू फ़िल्लाह इबादतुन। पीउ माउ ॾांहुं निहारणु इबादत आहे, काबतुल्लाह ॾांहुं निहारणु इबादत आहे, क़ुरान करीम ॾांहुं निहारणु इबादत आहे। कंहिं मुस्लमान भाउ सां अल्लाह वास्ते मुहबत मंझां निहारणु इबादत आहे। अन नज़्रु इलल अली इबादतुन ऐं मौला अली अलैहिस्सलाम जे चेहरे ॾांहुं निहारणु बि मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त इबादत आहे। मन क़ब्बल बैन ऐनई उम्मिही कान लहू सित्रम मिनन नार। जंहिं माण्हू माउ जे ॿिन्ही अखियुनि जे विच में पेशानी ते चुमी ॾिनी त उन लाइ जहन्नम जी बाहि खां परदो हूंदो। दोस्तो अमड़ जे कदमनि खे त चुमणु खपे, पर मुंहिंजे आका फरमायो त माउ जी पेशानीअ ते ॿिन्ही अखियुनि जे विच में चुमंदा रहो, चुमियूं ॾींदा रहो त जीअं जहन्नम जी बाहि खां अव्हां जे लाइ परदो थिए। हज़रत मकहूल फरमायो जेकॾहिं तूं निमाज़ में हुजीं तोखे माउ सॾु करे त निमाज़ भञी उनखे जी चयो, ऐं जेकॾहिं पीउ सॾु करे त निमाज़ खां फ़ारिग़ थी पोइ जी चयो। दोस्तो ख़िदमत जूं बि कुझु सूरतूं आहिनि। अॼु पाण अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त वालिदैन जी ख़िदमत ऐं उन्हनि सां भलाई करण जूं कई सूरतूं आहिनि। उन्हनि जे जाइज़ ज़रूरतुनि खे पूरो करणु, खाधो पीतो लटो कपिड़ो मुहैया करणु, पंहिंजे हथ या ज़ुबान सां उन्हनि खे ईज़ा न पहुचाइणु, बीमार थी पवनि त उन्हनि जो इलाज कराइणु, उन्हनि खे का बि तकलीफ़ न पहुचाइणु, उन्हनि सां नरम ऐं मिठो ॻाल्हाइणु, तेज़ या खारो न ॻाल्हाइणु, उन्हनि खे छिड़ बि न ॾिजे, उफ़ बि न चओ। पंहिंजे पुट खां वधीक पीउ खे प्यारो घुरो, ज़ाल खां वधीक माउ खे प्यारो घुरो। उन्हनि तरफ़ां ॾुख मिलनि अबे अमा तरफ़ां त बर्दाश्त कयो। उन्हनि जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ हेठां हो रखो, उन्हनि जो नालो वठी सॾु न कयो। जन माण्हुनि सां वालिदैन मिलणु जुलणु तर्क कनि, उन्हनि सां पाण बि तर्क कयो। वालिदैन जे दोस्तनि सां दोस्ती रखो, पीउ जे मरण खां पोइ उन जे दोस्तनि सां सुहिणो सलूक कयो। तबलीग या जिहाद या हिजरत खां अॻु उन्हनि खां इजाज़त घुरो। माउ जो ॿियो को बि ख़िदमतगार न हुजे त उन जी इजाज़त खां सवाइ हज ते न वञो। रस्ते में उन्हनि जे अॻियां न पर पोयां ईअं हलो जीअं ग़ुलाम आका जे पोयां हलंदो आहे। जीअरे तोड़े मोए उन्हनि खे इस्तग़फ़ार सां दुआउनि सां यादि कयो। पंहिंजी हर हिकु दुआ में उन्हनि खे यादि कयो। उन्हनि लाइ इहो पसंदि करणु जेको पंहिंजे लाइ पसंदि हुजे, उन्हनि लाइ उहा शइ नापसंदि करणु जेका पंहिंजे लाइ नापसंदि हुजे, ऐं उन्हनि खे पुठी ॾेई न वेहो। घर में हुजो, रस्ते ते हुजो, जिथे बि हुजो, उन्हनि जे साम्हूं या पर पुठि अहिड़ो कमु न कयो जंहिंसां उन्हनि जी इज़त ऐं आबरू में ख़लल पवे। अल्लाह करीम पंहिंजे बाने सां वॾा वड़ ऐं अहसान करे थो। बाने खे हक़ आहे त पंहिंजे करीम रब जे अहसाननि ऐं इनामनि जो शुक्रियो अदा करे। नाशुकुर बंदे ते रब नाराज़ थिए थो। अहिड़ी तरह पीउ माउ पंहिंजे बचड़नि सां अहसान कनि था त उन्हनि जो शुक्र अदा करणु बि लाज़िम आहे, छो त अल्लाह जो फ़रमान आहे। अल्लाह ताला फ़रमायो अनिश्कुर ली वलिवालिदैक, ए बंदा ओ मुंहिंजा बाना
मुंहिंजो शुक्र अदा कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र अदा कर। दोस्तो, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 20हों प्रोग्राम आहे अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत। किताबुल कबाइर में इमाम ज़हबी बयानु फ़रमायो आहे त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फ़रमायो आहे त अल्लाह पाक क़ुरान में 3 आयतूं अहिड़ियूं नाज़ुल कयूं जिन में गॾोगॾु 2 हुकुम ॾिना आहिनि। हिक ते अमल करे ॿिए ते अमल न करे त हिकु बि क़बूल न कयो वेंदो। अल्लाह ताला फ़रमायो अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह जी इताअत कयो ऐं रसूलुल्लाह जी इताअत कयो। जेको माण्हू अल्लाह जी इताअत करे ऐं रसूलुल्लाह जी इताअत न करे त इहा क़बूल न आहे। ॿी आयत में अल्लाह ताला फ़रमायो अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात, निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। जेको माण्हू निमाज़ पढ़े ऐं ज़कात न ॾिए त उहा निमाज़ क़बूल न आहे। 3 आयत में अल्लाह ताला फ़रमायो अनिश्कुर ली वली वालिदैक, मुंहिंजो शुक्र अदा कर ऐं पंहिंजे वालिदैन जो शुक्र अदा कर। जेको माण्हू अल्लाह ताला जो शुक्र अदा करे ऐं पीउ माउ जो शुक्र अदा न करे त उहो अल्लाह जो शुक्र बि अल्लाह वटि क़बूल न आहे। दोस्तो, पीउ माउ जीअं जीअं कुराड़ा थियनि तीअं तीअं औलाद खे उन्हनि जो वधीक ख़्यालु करणु लाज़िम आहे। छो त कुराड़प में आजिज़ी मुहताजी वधी वेंदी आहे त ॿिए जी ख़िदमत जी वधीक ज़रूरत पवंदी आहे ऐं कुराड़प में तबियत में चिड़, गुस्सो ऐं कावड़ बि वधी वेंदी आहे। इन करे औलाद खे इहे सभु ॻाल्हियूं बर्दाश्त करे ख़िदमत खे गनीमत सम्झणु खपे। उहो ई वक़्तु आहे जन्नत खे हासिलु करण जो। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त उन जो नक रगड़जी वञे, उन जो नक रगड़जी वञे। चयो वियो त या रसूल अल्लाह कंहिंजो? फ़रमायाऊं उन जो जेको पंहिंजे पीउ माउ खे कुराड़प में लहे, उन्हनि मां हिक खे या ॿिन्ही खे ऐं पोइ बि जन्नत में दाख़िल न थिए। दोस्तो, ही हिकु क़िस्म जी बद दुआ आहे त उन माण्हू जो नक रगड़जे, यानी ज़लील ऐं ख़्वार थिए उहो माण्हू जेको पीउ माउ खे कुराड़प में ॾिसे पोइ बि उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत न हासिलु करे। थोरी ख़िदमत घणो अजुर। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु हिकु शख़्स खे ॾिठो जो पंहिंजी माउ खे कुल्हनि ते खणी काबे जो तवाफ़ कराए रहियो हो। उन शख़्स इब्न उमर खे चयो त छा मूं पंहिंजी माउ जो हक़ अदा कयो? पाण फ़रमायाऊं त हिकु थोरो बि माउ जो अदा न कई, पर तो चङो कयो। वल्लाहु युसीबुका अलल क़लील कसीरा, अल्लाह पाक तोखे इन्हीअ थोरी ख़िदमत जो घणो अजुर अता करे। दोस्तो, सही राह जे सफ़र में 20हों प्रोग्राम अबे जी अहमियत ऐं माउ जी मुहबत ते मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी, मोहतरम सजाद अली लाशारी, इफ्तिखार अहमद, वली मोहम्मद राहिमो, फैज़ मोहम्मद लाशारी, हाफ़िज़ खुदा बख्श, मोहतरम आबिद अज़ीज़ पाण सां गॾु रहिया हिन प्रोग्राम जे सफ़र में। थाणे बुला खान खां मोहतरम हाफ़िज़ आबिद तमामु बहितरीनु शाइर, बहितरीनु सनाख़्वा, मोहतरम अब्दुल सत्तार मीर बहर साहब, मोहम्मद उस्मान महर, जोखियो नईम असांजो रोज़ जो बाज़ौक़ लिसनर पंहिंजे हिन प्रोग्राम में सॼे प्रोग्राम में शामिल रहियो। ज़का महेसर, दुर मोहम्मद ताहिरी दोस्तो अॼोके प्रोग्राम में शुरू खां आख़िर ताईं पाण शामिल रहियो। रेडियो लिसनर क्लब झोल जी पूरी टीम आहे। मीर अकरम टालपुर ऐं उन जा सभई दोस्त पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। दुर मोहम्मद ताहिरी साहब जन लिखियो त अस्सलाम वालेकुम आजिज़ साहब, ख़ुशि हुजो सदाईं। दुर मोहम्मद चांडियो कराची मंगो पीर, माशाअल्लाह ज़बरदस्त मौज़ू आहे, वॾी महिरबानी। नातख़्वान यूसुफ सोमरो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। उबैदुल्लाह मेमन साहब, नवीद अहमद लाशारी, अख्तर अली अख्तर असांजे हिन प्रोग्राम जो
पसे पर्दा तमामु निहायत ख़िदमतगार शमसदीन सोलंकी असां सां गॾु हूंदो आहे मेहड़ खां, ऐं मोहम्मद नवाज़ लाशारी, बाग हुसैन अब्दुल सत्तार शोरो, रईस अमीर अली लाशारी, असांजी भेण सिंधु सिंधी ताहिरी पाण सां गॾु हुई ऐं गॾु रही सॼे प्रोग्राम जे हिन सफ़र में। मीर रखियल बुरड़ो ठुल खां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। नियाज़ लाशारी असांजो बहितरीनु सहाफ़ी पंहिंजे हिन सफ़र में शामिलु रहियो। उन सां गॾोगॾु अॼोके हिन सईं राह जे सफ़र में जेके दोस्त वक़्ती तौर ते शामिलु थिया, ज़ुल्फ़कार अली नूहानी, हाफ़िज़ अताउल्लाह पंवर साहब, ऐं उन्हनि सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां क़ुर्बान अली खोसे साहब जन जो, जेके पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया। मुमताज़ सांदल सूमरो घड़ी पल जे लाइ पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया ऐं कनायाऊं मोहबत भरियो मैसेज छॾियाऊं। साईं मोहतरम हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना साहब असांजे अॼोके हिन सईं राह जे सफ़र में शामिलु रहिया। दोस्तो, इन्हीअ ते अॼोको प्रोग्राम सईं राह जो सफ़र पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। 20हों प्रोग्राम अबे जी अहमियत ऐं माउ जी मोहबत। पंहिंजे मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे इन दुआ सां इजाज़त ॾींदा त जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, मुर्कंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, ॾुखनि खां दूर सुख ऐं सलामती जे हवाउनि में घुमंदा फिरंदा सदा बहार रहो। अल्लाह करीम असां अव्हांजी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह करीम असां अव्हांखे दीन दुनिया जूं कामयाबियूं अता फ़रमाए। ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। दोस्तो, हिन पल पंहिंजे सफ़र में मोहतरम रसूल बख़्श मल्लाह साहब भी शामिलु रहिया। सभिनी जे लाइ जाम दुआ आहे त अल्लाह करीम असां अव्हांजा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह करीम असां अव्हांखे मरण महिल ईमान जो मौत नसीब करे, सकरात जी सख़्ती क़ब्र जी सोड़ खां महफ़ूज़ फ़रमाए। क़ब्र में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। महशर जे मैदान में हुज़ूर जी शिफ़ाअत ऐं जन्नत में मदीने वारे आका जो पाड़ो नसीब फ़रमाए। वेंदे वेंदे अव्हां सॼणनि जे लाइ सरकार जी सुहिणी सना मोहतरम जावेद इक़बाल ताहिरी जे आवाज़ में जाॾे पेर ताॾे ख़ैर अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।